नाज़रीन, जसकम चेयरमैन शहीद बशीर खान कुरैशी जे विछोड़े के 9 साल मुकम्मल थी विया आहिनि। संदसि ज़िंदगी बाबति ॾिसो था ही रिपोर्ट। पोइ रात जे सांत में त्राह पइजी वियो। हुल हुली वियो त सन वारे साईं जो आशिक बशीर खान कुरैशी लाडाणो करे वियो। 10 अगस्त 1959 ते रते देरे जे मोटनपुर महले में गुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में जन्म वठंदड़ बशीर खान कुरैशी उन वक्त सियासत की शुरुआत कई जॾहिं सिंध जी धरती मथे ज़ियाउल जी मार्शल आर्ट जो राकास घुमी रहियो हो। सिंधी टोपीअ में सदा सूंदड़ ऐं रते देरे मां 1977 धारे मैट्रिक पास कंदड़ बशीर खान कुरैशी जॾहिं 1981 में ज़रई यूनिवर्सिटी में ग्रेजुएशन कई तो सिंध ते मार्शल जा कारा ककर छायल हुआ। सियासी जदोजहद दौरान बशीर खान कुरैशी नरगो मेड़ मिंट काफ़िलनि जी सूरत में सिंध के कबीलाई झड़न के ख़त्म करण लाइ किरदार अदा कयो, पर उन केतरा ई फैसला भी कया। 1990 ताईं जसाफ जो मरकज़ी सदर रहंदड़ बशीर खान कुरैशी 1995 में जीए सिंध कौमी महाज जो चेयरमैन चूंडियो वियो। सिंध जे कॉम्प्रेस जदोजहद दौरान मुख़्तलिफ़ मरहलनि में जेल जो सख़्तियूं बर्दाश्त कंदड़ बशीर खान कुरैशी टोटल 6 साल 10 महीना जेल में रहियो। बशीर खान कुरैशी सिंध जो उहो कॉम्प्रेस अॻवान हो जंहिं ते वक़्त ब वक़्त कातराना हमला भी थींदा रहिया ऐं मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हेठि जेल भी वेंदो रहियो। सन वारे सैयद जो शिदाई सिंध जे हिन बशीर सैयद जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े के आम करण लाइ सिंध जे कुंड कुर्च में सिंधी माण्हुनि खे गॾु कयो, पर उन खुलम खुला इहो बि चयो त सवाइ सिंध जे सिंधी माण्हुनि खे हक़ मिलणु मुमकिन ई न आहे। 23 मार्च ते उन लखे सिंधी माण्हुनि खे कराची में गॾु कयो त उनजे मुखालिफ़नि खे ॾंदे आङुरियूं अची वियूं। सिंध जे दिलेर किरदारनि जो राही बशीर खान कुरैशी सॼी ज़िंदगी सिर्फ़ इन सूर्याई ऐं सचाई जी कसवटी ते गुज़ारे छॾी जंहिंजी ज़माना तमन्ना कंदा आहिनि। सैयद खां पोइ सिंध जो तूं ई हुए आवाज़ तो बिन हाण अयाज़ सिंध नंढण की थी लॻे। तव्हां जे करे इन्हनि समूरनि जूं साईं जलाल महमूद शाह जूं डॉक्टर कादिर मक्सी जो, कमर भट्टी जो, शाह मोहम्मद शाह जो, रियाज़ चांडे जो जेकॾहिं दिलियूं खोले ॾिसंदो त सिंध जी मोहब्बत सां हमेशह सरकार हूंदियूं।